दादू खान रिपोर्ट कर रहा है आफ्ताब भंड। दादू में गोठ मिठू खान कमरानी जे रहवासिन जो SHO थरडी जादू शहीद जे ज़्यादतियुनि खिलाफ गुलाम हैदर कमरानी, मोहम्मद खान और मोहम्मद मोहसन कमरानी दादू प्रेस क्लब पहुंची एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते मुज़ाहिरीन ॿुधायो त असांजे दे खरड़ो कीनियारो तालुक़े केनशाह में 12 एकड़ सरी ज़मीन है जंहिं असांजो सूमर कमरानी ऐं ॿियनि सां तकरार हलंदड़ आहे। अहिड़ो केस पिणु अदालत में हलंदड़ आहे जो हीअ के फर्स्ट सिविल जज SHO थरडी जादू शहीद के हुक्म ॾिनो आहे। जेसीं ताईं अदालत में केस हलंदड़ आहे तेसीं ताईं उन ज़मीन ते केर बि फ़सुल न काईंदो। उन्हनि चयो त असां ज़मीन ते लखे रुपयनि जो बोह पियल आहे। उन बोह खे खणण ते बि अदालत ॿिन्ही धुरनि खे मना कयो आहे, पर उन जे बावजूद बि राति देर सां ॿी धुर सूमर कमरानी, अल्लाह बख्श शाही, बरकत शाही ऐं एजाज लाखिर, शबीर चांडे ॿियनि बोह खणण जी कोशिश कई। असां बरोक्त SHO थरडी जादू शहीद के इतला ॾिनोसीं, जंहिं कंहिं बि क़िस्म जी का बि कार्रवाई न कई ऐं हुननि चयो त पुलिस अदालत जो हुकुम नथी मञे ऐं SHO थरडी जादू शहीद वरी खून रेज़ी कराइणु चाहे थो। हुननि वस वारनि खां नोटिस वठण जो मुतालबो कयो।